अतीक साहब जी महिरबानी, तव्हां सभिनी सजणनि जी महिरबानी जो हिन काज में असीं तव्हां सभु शरीक थिया आहियूं। हीअ ख़ुशी जो मौक़ो आहे। ऐं निहायती थोराइतो आहियां सभिनी दोस्तनि जो। कोशिशि कंदुसि इंशाअल्लाह अल्लाह ताला जी ज़ात चाहियो त हीअ महफ़िल इंशाअल्लाह सुहिणी यादगार रहंदी। तव्हां महिरबानी कंदव ॿुधण जी। तव्हांजो तकरीबन कंटिन्यू रहेगा और ज़्यादातर जो है ना ये फिर किसी किसी टाइम वाइड पे, किसी टाइम डेली पे म्यूजिक में मार के इसकी पड़ी हुई है। हाँ नल की पड़ी हुई है। कौन सी हेल की चालू हो गया। कादिर पंहिंजी कुदरत सी वाली वाहिद वदो वाली वाहिद वदो। बाहर जेके दोस्त बिठा अंदर अचे पियो, महिरबानी कयो अचो अंदर अचे पियो। अंदर गाल न वणे तो वरी बाहर सफ़ा वञी पियो, महिरबानी। अवल अल्लाह अलीम आलाल मौजूदनी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीर। वाली वाहिद वदहू वाली वाहिद वदहू राज़ रब रहीम सो सारा है सच्चो धड़ी चई हुंद हकीम कदे पाण करी जोड़ो जोड़ जहान जो ओ जदे कर थिया मिसाया है सुपरसी तॾहिं कर तिर जेतरी वेलम विसरिया में अंदर रूह रहा में सजणो ताकू करे सारा सुखी जेहू सारी आंके सारा सारी दे दे तू दुनिया भी सारी सारी दे दे तू मुखे दुनिया भी सारी
भिकारी दे दे तू मूंखे त दुनिया दी भिकारी सारी दे दे तू मूंखे त दुनिया दी सारी भिकारी दे दे तू मूंखे त दुनिया दी भिकारी सारी दे दे तू मूंखे त दुनिया दी सारी नजर करमदी रमदी